नौकरनि जी इहा मजाल थी सघे थी त हू पूरो इल्ज़ाम हणनि। ऐं उहे नौकर जेके घर जे फर्द वांगुरु आहिनि। हा हा, हाणे त नौकर बि हिन घर जा फर्द ई थी विया आहिनि न। हा, रईस ते खानू ऐं सोनी महिरबानी जो कई आहे। अम्मी, इहो छा था चओ तव्हां? त छा मां कूड़ पई ॻाल्हायां? अरे तुंहिंजे पीउ ज़मीन ते उछलायल थुक वरी ॿीहर चटी आहे। मुंहिंजो अंदर ॿरी रहियो आहे, मुंहिंजे अंदर में बाहि जा मच ॿरी रहिया आहिनि जॾहिं मां इहा ॻाल्हि सोचींदी आहियां त। अम्मी चुप थी वञ, खुदा जो वास्तो थी चुप थी। छो मां चुप थियां? हाँ, मां डिॼां थी छा? मां तुंहिंजे पीउ या हुन सुफिया खां ॿुधाए। अम्मी आराम सां ॻाल्हाए, हू ॿुधी वठंदा, ऐं अगरि हुन ॿुधी वरितो त ॻाल्हि मां ॻाल्हिरो थी वेंदो, पोइ कंहिंजी इज़त रहिजी वेंदी। अगरि हीअ ॻाल्हि हवेली खां ॿाहिरि हली वई त? पहिरीं कहिड़ी ॻाल्हि लिकियल आहे? वञी तूं हुन ज़ोरा शीतड़ ऐं शानूअ खां पुछ। तुंहिंजे पीउ जो नालो वठी हर हंधि उहे माण्हू बदनाम पिया कनि तुंहिंजे पीउ खे। तूं इन्हनि नौकरनि खे घटि थी सम्झी छा? इहो सभु कुझु सोनी खानू जो कयल आहे। तूं आहीं जो न छोरी गुलाबो खे सती जती सम्झो वेठी आहीं। तव्हां जहिड़े न पढ़ियल लिखियल छोरियुनि खे त हू विच बाज़ार में वञी विकणी अचे। जेकॾहिं रईस नवीद खान खणी को मज़ाक उन सां कयो बि त कहिड़ो आसमान किरी पियो या ज़मीन फाटी पई, इन में कहिड़ी नई ॻाल्हि आहे? इहे माण्हू त अहिड़ियुनि हरकतुनि ते हिरियल आहिनि। अम्मी चुप थी वञ, खुदा जो वास्तो थी चुप थी वञ। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।